खिपरो मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में ईद उल अज़हा जे मौक़े ते शहरी पंहिंजे प्यारनि जे लाइ ईद जी ख़रीदारी में मसरूफ़ आहे। ईद ख़ुशियुनि जो त्योहार आहे जंहिं में नंढा वॾा जवान पोड़ा पंहिंजे प्यारनि जे लाइ ईद जी ख़रीदारी कंदा आहिनि। खिपरो जे बाज़ारनि में रश आहे। इन मौक़े ते दुकानदारनि ऐं ख़रीदारनि जो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवणु हो त हर चीज़ महंगी है, मटेरियल महंगा है, तो इस वजह से केमिकल जो है आज पहले जो था 1200 रुपये वो आज के दिन 400 और चढ़ गया, 1600 रुपये केमिकल हो गया। अभी मज़ीद 30-40 रुपये जोड़ी और महंगी होएगी। महीना पहले जो था वो केमिकल था 800 रुपये 700 रुपये, तो ये चप्पलें 50 रुपये कम थी। आज तकरीबन दोबारा उन्होंने 50-50 रुपये बढ़ा दिया। महंगाई बढ़ रही है, कम नहीं हो रही है भाईजान। हुकूमत से यही मुतालबा है कि अमीर आदमी है वो तो अमीर होता जा रहा है, जो गरीब है वो बेचारा जो मज़दूर आदमी है वो परेशान है। बस अमीर तो वैसे ही तो आपको पता है, अमीर तो डबल ट्रिपल चुबल अमीर हो रहा है। उसका तो जो माल मटेरियल है वो बड़ा महंगा हो रहा है, चाहे को मैं हूँ या चाहे कोई और भी हो भाईजान। गरीब आदमी परेशान है। ईद जे मौक़े ते पहिरीं त जाम महांगाई थी आहे। ग़रीब माण्हू न चप्पल नथो वठी सघे। उहो अटे जे करे या चप्पल जेको असां बूट 250 जो विकिणंदा हींअर 500 जा असां पाण वठी अचूं। ग़रीबनि ते वॾो ज़ुल्म आहे। असां सिंध हुकूमत सां तकलीफ़ कयूं था त अटो ऐं उहो सस्तो कनि चप्पलूं। हर ग़रीब माण्हू वीचारो परेशान आहे महांगाई जे हिसाब सां। महांगाई आहे, माण्हू जेको पहिरीं वठंदा हुआ जो कारोबार हूं हाणे हू कारोबार बि नज़र कोन थो अचे। भई असीं गवर्नमेंट खां इहो मुतालबो कयूं था त महांगाई ते राब्तो आणे ऐं ग़रीब आवाम लाइ जेको मुश्किलात आसान थिए। बाक़ी महांगाई जाम आहे। लाज़मी आहे तव्हां ॾिसो पिया हीअ त चप्पलनि जो कारोबार आहे, हीअ त कुझु न पर जीअं दुकान ते जो माना महांगाई जे हिसाब सां हर शइ महांगी आहे। त असीं गवर्नमेंट खां इहो ई चवंदासीं, दरख़्वास्त कंदासीं त महांगाई ते ज़ाब्तो करे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।